औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां जो पंहिंजो बरकत विराणी अवां ॾिसी रहिया आहियो बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल। हिन वक़्तु असीं मीरपुर माथेलो में ATC कोर्ट जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। अॼु शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी ॿुधणी ATC मीरपुर माथेलो जी अदालत में रखियल हुई। जांच ऑफिसर नवाब शाह तनवीर तुनियो जेको आहे उहो कोर्ट में पेश थियो हो। उन तरफ़ां अदालत खे इहा आगाही ॾिनी वई त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी ॿीहर थींदड़ जांच जेकी आहे उहा हिन महिल ताईं कंप्लीट न थी सघी आहे, जंहिंजे करे हुनखे तारीख़ ॾिनी वञे। उन मौक़े ते ATC जे जज तरफ़ां पुलिस ते कावड़ जो इज़हार कयो वियो। हुन चयो त एतिरा महीना गुज़रण जे बावजूदि जेको हतमी चालान आहे उहो कोर्ट में पेश न कयो वियो आहे। हुन पाबंद कयो SSP नवाब शाह खे, तनवीर तुनिया खे, त हू शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो जेको क़त्ल केस जो चालान आहे उहो ATC जी अदालत में पेश करे। अॼु शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में जेको जवाबदार तौरु नामज़द थियल आहे अब्दुल्ला लुंड, जेको सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो मुंशी ॿुधायो पियो वञे, उहो हिन कोर्ट में पेश थियो। उन खां अलावा जेको गिरफ़्तार जवाबदार आहे असगर लुंड, उनखे पुलिस तरफ़ां जेको आहे उहो ATC जी कोर्ट में पेश कयो वियो। मां तव्हांखे ॿुधायां त कुझु ॾींहं अॻु में जेको अब्दुल्ला लुंड आहे उन तरफ़ां कराची जे हाई कोर्ट में कच्ची ज़मानत वरिती वई। तंहिंखां पोइ पहिरियों दफ़ो अॼु उहो ATC जी अदालत में केस दाख़िल थियण खां पोइ पेश थियो ऐं ॿुधणी जेकी आहे उहा 25 तारीख़ ताईं जेको आहे उहा मुलतवी कई वई आहे। हिन केस जी जेकी ॿीहर ॿुधणी थींदी उहा 25 तारीख़ ते रखी वई आहे। उन खां पोइ जॾहिं कोर्ट जे ॿाहिरियां जांच ऑफिसर सही तनवीर तुनियो सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई वई त उन नो कमेंट्स चई करे पंहिंजी जान छॾाई। उन खां सहाफ़ियुनि तरफ़ां सवाल कया विया त 5 महीना गुज़रण जे बावजूदि हिन महिल ताईं जांच जेकी आहे उहा मुकमल छो न थी सघी आहे। उन मुख़्तसिर जवाबु ॾिनो त बसि थोरी टाइम में शहीद नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी जांच जेकी आहे उहा मुकमल करे हतमी चालान कोर्ट में पेश कयो वेंदो। हिकु सवाल जे जवाब में जंहिंमें सहाफ़ियुनि तरफ़ां उन खां पुछियो वियो त छा शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में जेके जवाबदार तौरु नामज़द थियल माण्हू आहिनि उन्हनि जा बयान जेके आहिनि उहे कलमबंद कया विया आहिनि, उन्हनि जो बि हुन जेको आहे उहो जवाबु न ॾिनो ऐं उनखे गोल करे वियो। इन खां अलावा हिन क़त्ल केस में जेको फ़रियादी आहे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो भाउ याकूब गडाणी, उन जे बयान जे हवाले सां उन खां पुछियो वियो त उन चयो त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे भाउ खां जल्द जेके आहिनि उहे बयान जेके आहिनि उहे वरिता वेंदा। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे भाउ याकूब गडाणी तरफ़ां ॻाल्हि ॿोल थी आहे सहाफ़ियुनि सां, उहा हिन वीडियो में जेको आहे उहो असां सां शेयर कई वेंदी। उन मायूसी जो इज़हार कयो आहे। उन तरफ़ां इहो चयो वियो त 3 महीननि जो टाइम पीरियड हूंदो आहे, टाइम फ्रेम हूंदो आहे, 90 ॾींहं हूंदा आहिनि त कंहिं केस खे हतमी चालान जेको आहे उहो कोर्ट में पेश कयो वञे। पर हुन चयो त 5 महीना गुज़रण जे बावजूदि घोटकी पुलिस तरफ़ां हिन केस जो हतमी चालान जेको आहे उहो पेश न कयो पियो वञे। इन खां अलावा शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में वकील जेको पावर साहब आहे उन पिणु डिटेल सां ॻाल्हि ॿोल कई आहे सहाफ़ियुनि सां, जंहिंमें उनजो चवणु हो त पुलिस तरफ़ां मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया पिया वञनि हिन क़त्ल केस में जवाबदारनि खे बचाइण जे लाइ। उन चयो त जेतोणीकि हिन महिल ताईं जांच ऑफिसर तनवीर तुनियो मथियां उन्हनि खे एतमाद आहे त हू हिन केस में उन्हनि सां इंसाफ़ कंदो, पर तंहिं बावजूदि हुन चयो त हिन महिल ताईं केस जो चालान जमा न कराइण ते उन्हनि खे ॻणती आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में वकील तरफ़ां इहो पिणु ॿुधायो वियो त जेके जवाबदार तौरु नामज़द थियल आहिनि, जंहिंखे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे फैमिली तरफ़ां उनजे भाउ ऐं उनजे सौट तरफ़ां नामज़द कयो वियो क़त्ल केस में, जंहिंमें 164 जो बयानु हिन कोर्ट में सेकंड सिविल जज जे अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे वारसनि तरफ़ां रिकॉर्ड करायो वियो, जंहिंमें ॿुधायो वियो हो त PPMN ख़ालिद लुंड ऐं उनजा 2 पुट नूर मोहम्मद लुंड ऐं शहबाज़ लुंड हिन क़त्ल केस में जवाबदारनि तौरु नामज़द कया वञनि, जंहिंखां पोइ कोर्ट तरफ़ां उन्हनि खे जवाबदार तौरु नामज़द कयो वियो हो। पर हू अॼु हिन क़त्ल केस में पेश न थिया आहिनि। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे वकील तरफ़ां इहो सहाफ़ियुनि खे ॿुधायो वियो त हुननि इहो ग्राउंड वरितो आहे जवाबदारनि, जंहिंमें ख़ालिद लुंड ऐं उनजा 2 पुट आहिनि। उन्हनि तरफ़ां इहो चयो वियो आहे त जेतोणीकि हिन महिल ताईं हतमी चालान अदालत में पेश न थियो आहे, इन जे करे हू पाण खे जवाबदार तौरु तस्लीम नथा करनि, इन जे करे हू कोर्ट में पेश न आहिनि थिया। मां तव्हांखे ॿुधायां त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस जी ॿुधणी हाणे 25 अक्टूबर ते ॿीहर ATC जी कोर्ट मीरपुर माथेलो में रखी वई आहे, जंहिंमें अदालत तरफ़ां जांच ऑफिसर तनवीर तुनिया खे पाबंद बणायो वियो आहे त हू हिन केस जो हतमी चालान जेको आहे उहो अदालत में पेश करे।
इन खां अलावा शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में 26 तारीख़ ते पोएं महीने जी 26 तारीख़ ते जॾहिं सेशन डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत तरफ़ां शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में नामज़द तौरु जेको आहे उहो जवाबदार ॼाणायल ख़ालिद लुंडे उन जे ॿिनि पुटनि जी ज़मानत रद्द थी। उन खां पोइ उन्हनि तरफ़ां हाई कोर्ट में रुजू कयो वियो आहे, जंहिंमें पिणु हिन 15 तारीख़ ते ॿुधणी रखियलु आहे। कची ज़मानत जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे फ़ैसिले खां पोइ उनजी दरख़्वास्त जेकी आहे ज़मानत वारी रद्द थियण खां पोइ हाणे उनखे हाई कोर्ट तरफ़ां कची ज़मानत मिलियलु आहे, जंहिंजो केस जेको आहे उहो 15 अक्टूबर ते ॿीहर रखियलु आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा घोटकी पुलिस या जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे छा उहो हिन क़त्ल केस में जेको ईंदड़ ॿुधणी आहे 25 अक्टूबर ते शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जो हतमी चालान अदालत में पेश कंदो, या वरी 15 अक्टूबर जॾहिं शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में नामज़द थियल ख़ालिद लुंडे उन जा 2 पुट जिन्हनि जी ज़मानत हाई कोर्ट तरफ़ां खई वई आहे कची ज़मानत ते आहिनि, छा उहा ज़मानत रद्द थी सघे थी। ही समूरा मामला आहिनि जेको शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जे हवाले सां नाज़रीन ताईं पहुचायासीं। ॿी जेकी ईंदड़ ॿुधणी आहे उन में वधीक जेकी मालूमात असां शेयर कंदासीं। हिन महिल ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।